अस्सलाम वालेकुम नाज़रीन माया सनागुल दानी सिरियाहो न्यू मेहरान न्यूज़ रुकयूता खबरन डा खबर शामिल कई पिया खेरपुर में रिपोर्ट मोहम्मद पंजल गाँव जी रानीपुर बरसा गडेजी में राजपड़ बिरादरी जो पंजी बिरादरी जे माण्हुनि जी ज़ादतियुनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो इंसाफ़ जो मुतालबो रानीपुर बरसा गडेजी में राजपड़ बिरादरी जे मोहम्मद अनवर राजपड़ गुलशेर राजपड़ सुल्तान राजपड़ ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तनाज़ुर थी पियो। हाँ सही ठीक है बा तंहिंजे हूंदे हुनखे भाउ छॾाए पियो त हुओ टई चारई मुला सिधी कयो पुट मुला जो भाउ लठियूं खई घरों आया हेॾो ॿ छोकिरा हुया अचानक उन्हनि जो झेड़ो थी पियो ॿ टे धका हेॾो लॻा होॾो बि लॻी विया हे थाणे ते हलिया विया हिननि वञी कूड़ियूं रिपोर्टियूं कयूं पाण खे ज़ख़्मी करे वञी अस्पताल दाख़िल कयो। सही जुमे जो ॾींहुं मींहुं वसी बसियो उन खां बाद में मसालो थियो झेड़े जो उन खां पोइ ॿिए ॾींहं ते असां पंहिंजे बिरादर जी सॼी टीम जा माण्हू वठी चङा मुड़ुस पाड़े जा सैयद मुला सिद्दीक़ ॾे मेड़ करे आयासीं पाड़े जे हिसाब सां असांजो पुफाट बि आहे तमामु वेझो बि आहे घरू रिश्ता आहिनि ईअं न आहे मुला जूं ॿ छोकिरियूं मुंहिंजे भाउनि खे बि ॾिनल आहिनि घर में न हिकिड़ो घर थी वियो हिकिड़ो घर आहे असां अॼु बि हिकिड़ी नज़र था कयूं हिन जो मक़सदु आहे त सुधीर थे मां इहो घर ठारायां बाबा सुधीर ठारायो पंहिंजे पैसनि सां महिनत सां मुला सिद्दीक़ जो हिसो कोन्हे को सुधीर मुंहिंजो सालो बि आहे भेणियो बि आहे असांजे लाइ ॿई हिकु जहिड़ा आहिनि अॼु बि हिकु जहिड़ा आहिनि सुभाणे बि न असां हिन विच में असांजो नंढड़ो ॿार बि छॾाइण में बि न आहे पोइ बि मुला सिद्दीक़ वरी असांजे घर ते बि पुलिस आंदी असां इहो था चऊं त एॾी मुला जो असां ॾोह कयो कहिड़ो आहे या त हुकूमत अचे इनकारी करे त बाबा सुधीर में छा ॾिठो अथव हाणे मुला ऐं मुला जे पुट वकील जो चवणु आहे मुला सिद्दीक़ ऐं वकील जो त असांखे 5 लख रुपया बि ख़र्चो आया त असां सुधीर खे हाफ फेराई कंदासीं या फुल कढ़ाई कराए छॾंदासीं। रोज़ पुलिस जूं धमकियूं कमल काॾो माण्हू था मोकिलनि नंढा छोकिरा आहिनि असांजा स्कूल नथा वञी सघनि राणीपुर धंधे ते था वञनि त उन्हनि उते धमकियूं ॾेई उते छोकिरा था मोकिलनि उते था विढ़नि वञी